बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगी जे सफ़र में जंहिंमें तव्हां सां गॾु हलूं था पिया, उन में माण्हू जो हिक ॿिए में कमु पवे थो, हिक ॿिए में कारोबार थिए थी, हिक ॿिए सां उहे राब्ता बहाल थियनि था, जंहिंजे करे असां ज़िंदगीअ खे अॻिते रवां दवां रखूं था पिया। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त असांखे कंहिं बि ॻाल्हि ते शक थी पवंदो आहे, गुमान थी पवंदो आहे। जेको गुमान हूंदो आहे उहो सुठो आहे, पर बदगुमानी सफ़ा ख़राबु हूंदी आहे। बदगुमानी तव्हां असांजे ज़हननि में एॾो ज़हर भरे छॾींदी आहे जो आहिस्ते आहिस्ते उहो ज़हर वधंदो वेंदो आहे ऐं असांजी ज़िंदगी त ख़तमु थींदी आहे, पर जेके रिश्ता नाता हूंदा आहिनि, जेके असांजा तालुकात हूंदा आहिनि या असांजा जेके वाबस्ता माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि ते बि उनजो इम्पैक्ट पवंदो आहे पियो। उहे आहिस्ते आहिस्ते असांखां परे थींदा वेंदा आहिनि। बदगुमानी तॾहिं वधंदी आहे जॾहिं माण्हू गोसिप कंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे, आहिस्ते ॻाल्हाईंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो कॾहिं कॾहिं असांजो कंहिं माण्हूअ सां या दोस्त सां सुठा तालुक हूंदो आहे, पर अचानक को माण्हू अची असांखे कन में का ॻाल्हि करे वेंदो आहे ऐं असांजी जेका तवक़ो हुन में रखियलु हूंदी आहे या उमेदु रखियलु हूंदी आहे या असांजा जे ख्वाब वाबस्ता हूंदा आहिनि, उहे जॾहिं पूरा न थींदा आहिनि त असां बदगुमान थियणु शुरू थी वेंदा आहियूं। बदगुमानी अक्सर करे कूड़ ॻाल्हाइण जे करे बि वधंदी वेंदी आहे। जेको माण्हू तव्हां असां सां घणो करे कूड़ ॻाल्हाईंदो आहे त असांजो उन तां यकीन खॼी वेंदो आहे, असांखे उन मां बदगुमानी थियणु शुरू थी वेंदी आहे। जेकॾहिं को दिलासो हुजे, आसिरो हुजे ऐं आसिरो ॾियण खां पोइ हथु कढी वञे त बदगुमानी वधी वेंदी आहे। बदगुमानी जो बहितरीनु जेको इलाजु आहे उहो इहो आहे त माण्हूअ खे ट्रस्ट हुजणु घुरिजे, भरोसो हुजणु घुरिजे। पर तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं बि को माण्हू कंहिंमें का शइ ख़ौफ़ में अची वेंदो आहे या ख़ौफ़ वारी कंडीशन में अची वेंदो आहे त पोइ हू मुख़्तलिफ़ स्ट्रेस मां गुज़रण जे करे हू सोचणु लॻंदो आहे, हू चाहींदो आहे त हू उन स्ट्रेस मां निकिरे या उन परेशानीअ मां निकिरे। उन परेशानी मां निकिरण जे करे हू हमेशह का न का शइ सोचींदो रहंदो आहे ऐं उन जे दौरान जीअं लोह गरम हूंदो आहे ऐं हथोड़ो हणिबो आहे त को माण्हू अची गोसिप कंदो आहे या ॿुधाईंदो आहे त बदगुमानी वधी वेंदी आहे। बदगुमानी अक्सर करे शक जे करे पैदा थींदी आहे या वरी एंज़ाइटीअ जे करे। माण्हू जॾहिं ॾिसंदा आहियो परेशानु हूंदो आहे त हू वाइब्रेट कंदो आहे, हुनजी सोचूं वाइब्रेट कंदियूं आहिनि, हुनजे ॻाल्हाइण जो अंदाज़ तब्दील थी वेंदो आहे, हुन में उहो फ़हम ऐं इदराक ई न रहंदो आहे जंहिंसां उहो सम्झी सघे त हू छा करे रहियो आहे। पोइ माण्हू बदगुमान थियणु लॻंदो आहे ऐं परे वञणु शुरू थी वेंदो आहे। ख़ासि तौर ते जेका रिश्तनि में बदगुमानी थींदी आहे उनजो घणे में घणो तालुक़ु कम्यूनिकेशन सां बि आहे। जॾहिं कम्यूनिकेशन गैप थींदो आहे, असां हिक ॿिए सां मिलंदा न आहियूं, असां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा न आहियूं, हिक ॿिए मां जेके तवक़ो हूंदी आहे उहा आहिस्ते आहिस्ते घटाए छॾींदा आहियूं, उहा कमु थींदी वेंदी आहे या उहा मुकमल तौर ते ख़तमु थी वेंदी आहे त पोइ असां में गुमान जी जाइ ते बदगुमानी जॻह वठणु शुरू थी वेंदी आहे। ऐं बदगुमानीअ लाइ त ईअं बि चयो वेंदो आहे त इहो एॾो हिकिड़ो ख़राबु शइ आहे जो माण्हूअ खे रेस्टलेस करे छॾींदी आहे, माण्हूअ खे बीमार करे छॾींदी आहे। बदगुमानीअ खां बचण जा केतिरा ई तरीक़ा आहिनि। कहिड़ा त उहो भरोसो कयो वञे त जंहिं बि माण्हूअ में असां सम्झो था बदगुमानी आहे उन ते मुकमल तौर ते ट्रस्ट कयो वञे या भरोसो कयो वञे। ऐं ॾिठो वञे जेकॾहिं उहो हिकिड़ो दफ़ो असांजो भरोसो टोड़े थो या वरी ॿियो बि भेरो असांजो भरोसो टोड़ियो अथई त पोइ उन ते यकीन करण जी का लाचार कोन्हे या ज़रूरु न आहे। पंहिंजो पाण खे इन ई वहम ऐं सोच खां परे रखो, इन बदगुमानी खां परे रखो ऐं उन शइ खां परे रखो जेका तव्हांजे लाइ मसइला पैदा करे थी, तव्हांजे लाइ हमेशह घबराहट जो सबबु बणिजे थी पई। तव्हां पंहिंजो पाण खे हिकु त ख़ौफ़ खां परे रखो, ख़ौफ़ अचण जी सूरत में तव्हां में बदगुमानी वधणु शुरू थी वेंदी आहे। ॿियो लालच, जॾहिं असांजे कंहिंमें तवक़ो हूंदी आहे या लालच हूंदी आहे त उन वक़्तु बि बदगुमानी वधी वेंदी आहे। पंहिंजो पाण ते गौर कयो ऐं पंहिंजी सोचुनि खे क़ाबूअ में आणियो त तव्हां इन शइ मां जान छॾाए सघो था, वरना इहा अहिड़ी विचुड़ंदड़ बीमारी आहे जे बेपारी कंहिं वण ते उछलिजे ऐं उनजा वण जो सॼो वजूदु ख़तमु करे छॾींदी आहे। इन बदगुमानी बि तव्हांखे ख़तमु करे छॾींदी ऐं तव्हांजे वजूदु ज़ाहिरी तौर ते त मौजूदु हूंदो, पर भरोसो जॾहिं ख़तमु थी वेंदो त माण्हूअ जे वजूद जो हुजण कहिड़ो फ़ाइदो आहे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़